नाज़रीन आम ख़बर के ॾियूं पिया त हुकूमत तरफ़ां परॾेहनि खे मुल्क छॾण लाइ ॾिनल मोहलत में बाक़ी 25 ॾींहं रहिजी विया। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गैर क़ानूनी तरसील परॾेहनि जी वापसीअ जो सिलसिलो जारी आहे। गैर क़ानूनी तरसील परॾेहनि खे मुल्क छॾण लाइ 31 अक्टूबर ताईं मिलियल मोहलत खां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि में गैर क़ानूनी तरसील अॻवाननि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे। कराची पुलिस सोहराब ॻोठ मां 51 अॻवाननि खे गिरफ़्तार करे 10 मोटरसाइकिलूं हथ करे वरितियूं आहिनि। इस्लामाबाद में पुलिस बग़ैर पासपोर्ट वारनि 503 माण्हुनि खे जेल उमाणे छॾियो आहे, जॾहिं त रावलपिंडी पुलिस गैर क़ानूनी तरसियल अॻवानी मुहाजिरनि जे मालूमात गॾु करणु शुरू करे छॾी आहे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर ही अहम ख़बर खे ॾियूं पिया त हुकूमत तरफ़ां परॾेहनि खे मुल्क छॾण लाइ ॾिनल मोहलत में बाक़ी 25 ॾींहं रहिजी विया। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गैर क़ानूनी तरसियल परॾेहनि जी वापसीअ जो सिलसिलो जारी आहे। गैर क़ानूनी तरसियल परॾेहनि खे मुल्क छॾण लाइ 31 अक्टूबर ताईं मिलियल मोहलत खां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि में गैर क़ानूनी तरसियल अॻवाननि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे। कराची पुलिस सोहराब ॻोठ मां 51 अॻवाननि खे गिरफ़्तार करे 10 मोटरसाइकिलूं हथ करे वरितियूं आहिनि। इस्लामाबाद में पुलिस बग़ैर पासपोर्ट वारनि 503 माण्हुनि खे जेल उमाणे छॾियो आहे, त जॾहिं रावलपिंडी पुलिस गैर क़ानूनी तरसियल अफ़गान मुहाजिरनि जे मालूमात गॾु करणु शुरू करे छॾी आहे।